टंडो भागो वेझो ॾेई शहर में गुलाब जमाली जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज तहफ़ुज़ लाइ आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। टंडो भागो तहलके जे शहर ॾेई में रहवासियुनि पारां गुलाब जमाली जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि अकरम जमाली इल्ज़ाम हयो त गुलाब जमाली तरफ़ां संदनि रस्ता बंदि करे तंग कयो पियो वञे, जॾहिं त सरकारी रिहाइश ऐं ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जूं कोशिशूं पिणु जारी आहिनि। अकरम अली जमाली जो चवणु हो त गुलाब जमाली खेनि मुस्तक़िल तौर ते इलाइक़े मां लॾे वञण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि जी जान खे ख़तरो लाहक़ आहे। उन ॿुधायो त गुलाब जमाली इलाइक़े जे गसनि ऐं गलियुनि में बदअमनी ऐं फ़साद जी फ़िज़ा पैदा करे छॾी आहे। हुन आला पुलिस ऑफिसरनि ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो आहे त गुलाब जमाली ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुतासिर माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अकरम पंहिंजी शिकायत में SHO ॾेई, DSP टंडोबागो, SSP बदीन, DIG हैदराबाद, IG सिंध ऐं इंसानी हक़नि जी क़ौमी ऐं सूबाई इदारनि खां नोटिस वठण जी अपील कई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। असांजो घर जेको सरकारी इदारे सां आयल आहे ऐं उनखे गुलाब जमाली जो तव्हां लॾे वञो जे न त ख़तरनाक त समझ में पैसे SHO ॾेई ऐं SHO बदीन खे मुतालबो थो करियां, बराए महिरबानी असांजो हक़ असांखे ॾिनो वञे ऐं असांजी ज़मीन आहे जेका हिननि ई ऑफिसरनि जिन ई कागज़ चेंज कयो आहे, उन्हनि ई रिश्वत जा खाता चेंज कया आहिनि ऐं उहा बि असां खां खसण जी कोशिशि कई।